सदर आसिफ अली ज़रदारी से वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी MQM पाकिस्तान के चेयरमैन डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी की मुलाकात। मुल्क की मजमूई घरू सलामती की सूरत हाल अमन अमान बाबत ख़यालन की ॾे वठि, ख़िते की बदलजंदड़ सूरत हाल पाकिस्तान ते पवंदड़ असरन जो भी जायज़ो वरितो वियो। मुल्क में अमन इस्तेहकाम कानून की हुक्मरानी के हथी वठाइण लाइ गॾियल कोशिशुनि की ज़रूरत ते ज़ोर। सदर मुल्की सलामती के मज़बूत बनाइण अवाम के तहफ़ुज़ के यकीनी बनाइण ते ज़ोर भरियो। क़ौमी यकजहती, सियासी हमानगी और जमहूरी अमल के तसलसल की अहमियत ते भी ॻाल्हि ॿोल्हि कई वई। सिंध के एक ज़िले और ॻोठ की नुमाइंदगी असांजी ज़िम्मेवारी है। ख़बर और प्रोपोगेंडा में फ़र्क होंदो है। ख़बर की तस्दीक सां ही वॾो साफ़ ही थींदो आहे। मुंहिंजी ज़ात ते भली ॻाल्हायो, पर मुल्क, सूबे और कराची ते तस्दीक खां सवाइ न कराई वञे। गवर्नर हाउस में हर शइ जी ऑडिट कराई वेंदी। गवर्नर हाउस में वज़ीर आज़म यूथ प्रोग्राम खणी ईंदासीं। नवाज़ शरीफ़ तामीरी ॻाल्हियूं कंदो आहे। नवाज़ शरीफ़ जेल वञी सघे थो, पर पाकिस्तान जो नुक़सान थींदे नथो ॾिसी सघे। सिंध के गवर्नर सैयद निहाल हाशमी की कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। ईरान, अमरीका और इसराइल विच में जारी जंग में वधिक शिद्दत अची वई। अमरीका और इसराइल तरफा ईरान के मुख्तलिफ इलाक़नि ते हमला जारी। सूबे अस्फहान के केतरनि ई हंधनि के निशानो बणायो वियो। घट में घट 15 ॼणा शहीद। हमले में ख़ातिमुल अंबिया एमरजेंसी कमांड की इंटेलिजेंस ब्रांच जो सरबराह ब्रिगेडियर जनरल अब्दुल्ला जिलाली शहीद थी वियो। लबनान में भी इसराइली हमलन सबब शहीदन जो अंग 826 थी वियो। अटकल 8,31,000 माण्हू बेघर थी चुका। इसराइल और अरब मुल्कन में अमेरिकी अड्डन ते ईरानी तरफा ऑपरेशन वादिल सादिक तहत हमलन की 51 लहर शुरू। ईरान इसराइल ते मिज़ाइल की बरसात वसाए छड़ी। इसराइली शहर होलोन में मिज़ाइल फायर किया विया। मुख्तलिफ इलाक़नि में सायरन वॼाया विया। सऊदी अरब के शहर अल ख़रीद में कायम अमेरिकी फ़ौजी अड्डे के निशानो बणायो वियो। इराक़ और कुवैत में कायम अमेरिकी फ़ौजी अड्डन के भी निशानो बणायो वियो। गॾियल अरब इमारात के अल फ़ज़रा और फजीरा में मौजूद अमेरिकी फ़ौजी अड्डन के निशानो बणायो वियो। बहरीन में अमेरिकी बहरी बेड़े और जफ़ीर अड्डे ते मिज़ाइल हमला। इसराइल की हिफ़ाज़त कंदड़ अर्ली वार्निंग रेडार सिस्टम के पिण तबाह करण जी दावा। ईरान गॾियल अरब इमारातन में अमेरिकी पनाहगाहन और फ़ौजी हदफन के निशानो बनाइण की धमकी ॾेई छॾी। ईरानी फ़ौजी तर्जमान जो चवण है तो शहरी इम्कानी तौर हदफ बणजंदड़ इलाक़नि, बंदरगाहन और अमेरिकी ठिकाणनि खां परे रहन। सामुंडी लंघ हुर्मुज़ के बंदिश सबब आलमी मंडी में तेल की कीमत $200 फी बैरल ताईं पहुंचण जो ख़दशो। बरतानवी अख़बार पंहिंजी रिपोर्ट में दावा कई है तो सामुंडी लंघ हुर्मुज़ हलंदड़ महीने के आख़िर ताईं बंद रहियो तो कच्चे तेल की कीमत $150 या $200 फी बैरल ताईं पहुंची सके थी। हुर्मुज़ लंघ की बंदिश आलमी सतह ते शदीद बहरान के जन्म ॾेई सके थी। हुर्मुज़ लंघ तां गुज़रंदड़ दुनिया के 15% तेल की सप्लाई फाथल है। यूरोपी मुल्क स्विट्ज़रलैंड अमेरिका के 2 फ़ौजी उड़ामन के पंहिंजी फ़िज़ाई हदूं इस्तेमाल करण की इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। स्विस इख्तियारनि जो चवण है तो इहो फ़ैसिलो एक मुल्क गैर जानिबदारी जी कानून तहत कयो वियो। जंग बाबत फ़ौजी उड़ामन के फ़िज़ाई हदूं इस्तेमाल करण की इजाज़त नथी ॾेई सघिजे। अमेरिका के 3 ॿियनि जहाज़न के फ़िज़ाई हदूं इस्तेमाल करण की इजाज़त ॾिनी वई है, छो त उहे जंग कार्रवाई बाबत न हुआ। ईरानी मुज़ाहिमत आॾो अमरीका बेवस बणिजी वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हुर्मुज़ सामुंडी लंघ खोलाइण लाइ ॿियनि मुल्कनि खां मदद घुरे वरिती। चवे थो बरतानिया, फ्रांस, चीन, जापान और ॾखण कोरिया हुर्मुज़ के तहफ़ुज़ लाइ पंहिंजा सामुंडी जहाज़ उमाड़नि। ईरानी हमलन खां पोइ हुर्मुज़ की सिक्योरिटी वधाइण की ज़रूरत है। हुर्मुज़ के हर सूरत में आज़ाद करायो वेंदो। डोनाल्ड ट्रंप एक भेरो ॿीहर ईरान के ख़ारिग पेट ते हमले जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवण है तो ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई हाणे ज़िंदा नाहे रहियो, पर सुप्रीम लीडर के मौत की ख़बर अफ़वाह भी थी सके थी। ईरान जो अमेरिका ते दुबई वेझो अॾनि तां मिज़ाइल हमले जो इल्ज़ाम। जवाबी कार्रवाई जो चिताब। परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची मूजिब अमेरिका पाड़ेसरी मुल्क में क्रूज़ मिज़ाइल फायर कया आहिनि। तेहरान पंहिंजी ख़ुद मुख्तियारी जो दिफ़ा करण ॼाणे थो। हुर्मुज़ सामुंडी गुज़रगाह खुलियल ज़रूर है, पर ईरान के दुश्मनन लाइ न।
तवानाई जे ठिकाने ते हमला थिया त खिते में अमेरिकी मुफ़ादनि खे निशानो बणाए वेंदो। उन्हनि कंपनियुनि ते हमला कया वेंदा जिन में अमेरिकी शेयर्स आहिनि। अमेरिका होर्मज़ लंघ खोलाइण लाइ ॿियनि मुल्कनि तोड़े चीन खां पिनण ते मजबूर थी वियो आहे। इमाराती इख़्तियारनि ईरान जे इल्ज़ाम खे रद्द करे छॾियो। ईरान विच ओभर में छिकताण बावजूद भारत जे ॿिनि सामुंडी जहाज़नि खे सामुंडी लंघ होर्मुज़ सां गुज़रण जी इजाज़त ॾेई छॾी। परॾेही ख़ाबरू इदारे मूजिबि इहे जहाज़ अटकल 92,000 टन LPG सां भरियल आहे। उन खां अॻु ईरान तुर्किया जे हिक सामुंडी जहाज़ खे बि उन रस्ते तां गुज़रण जी इजाज़त ॾिनी। फ्रांस ऐं इटली बि पंहिंजा जहाज़ नार मां महफ़ूज़ अंदाज़ मां कढण लाइ ईरान सां सिधी रीति राब्तो करण जो फ़ैसिलो कयो आहे। गॾियल अरब इमारातनि में सोशल मीडिया ते मुल्की सलामती खे नुक़सान पहुचाइण जे इल्ज़ाम हेठि पाकिस्तानियुनि समेत 25 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। इख़्तियारनि मूजिबि गिरफ़्तार माण्हुनि में भारत जा 17, पाकिस्तान, नेपाल ऐं फ़िलिपाइन जा 2 शहरी, बांग्लादेश ऐं मिस्र जो हिकु शहरी शामिल आहिनि। इमाराती इख़्तियारनि ॿुधायो त गिरफ़्तार जाबदार 3 मुख़्तलिफ़ ग्रुपनि में कमु करे रहिया हुआ। हिकु ग्रुप आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी मदद सां जाली वीडियोज़ ठाहे रहियो हो। ऑपरेशन ग़ज़ब-लिल तहत पाक फ़ौज जी 14 ऐं 15 मार्च जे विच वारी राति अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ वॾी फ़िज़ाई कार्रवाई। तालिबान ऐं फ़ौज जा ठिकाणा तबाह। पाक फ़ौज कंधार में अफ़गान तालिबान ऐं फितनल ख़वारिज सां तालुक़ रखंदड़ दहशतगर्दनि जे ठिकाणनि सां गॾु कुझु फ़ौजी ठिकाणनि खे बि निशानो बणायो। कंधार में टेक्निकल सपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर ऐं हथियारनि जा गोदाम बि तबाह कया विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि कार्रवाइयूं टारगेट हासिल करण ताईं जारी रहंदियूं। पाक फ़ौज पारां अफ़गानिस्तान में कामयाब फ़िज़ाई हमलनि जी वीडियो जारी। पाकिस्तान रेलवे पारां ईद उल फितर जे मौक़े ते 4 ख़ासि रेल गाॾियूं हलाइण जो फ़ैसिलो। रेलवे तर्जुमान मूजिबि पहिरीं ईद स्पेशल ट्रेन 16 मार्च ते लाहौर खां कराची लाइ रवानी थींदी। ॿी ईद स्पेशल ट्रेन 17 मार्च ते क्वेटा खां रावलपिंडी रवानी थींदी। 3 स्पेशल ट्रेन 17 मार्च ते कराची खां पेशावर लाइ रवानी थींदी। चौथी ईद स्पेशल ट्रेन 18 मार्च ते कराची खां लाहौर लाइ निकिरंदी। कोहाट जे इलाइक़े लाची में CTD ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन 6 दहशतगर्द मारिजी विया। DPO कोहाट मूजिबि लाची में दहशतगर्दनि जी मौजूदगीअ जी इतला ते पुलिस ऐं CTD कार्रवाई कई। पुलिस जी नफ़री मौक़े ते पहुती त दहशतगर्दनि फायरिंग करे ॾिनी। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार बरामद कया विया। इलाइक़े खे घेरे में आणे सर्च ऑपरेशन जारी आहे। सॼी दुनिया में मुसलमाननि ख़िलाफ़ नफ़रत ऐं तआसुब जे ख़ात्मे जी ज़रूरत आहे। इस्लाम अमन, हमदर्दी ऐं इंसाफ़ जो दीन आहे। इस्लाम खे इंतहा पसंदी सां ॻंढण ला इल्मीअ लाइ अक्कासी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो इस्लामोफोबिया जे तदारुक जे आलमी ॾींहं ते पैगाम। संदसि चवणु आहे त आलमी बिरादरी नफ़रत अंगेज़ ॾोहनि ख़िलाफ़ क़ानूनी तहफ़्फ़ुज़ मज़बूत बणाइण, इज़हार जी आज़ादी, नफ़रत फैलाइण लाइ इस्तेमालु थियण न ॾे। पाकिस्तान में अक़लियतनि खे बराबरि हक़ ऐं मौक़ा फ़राहम कया पिया वञनि। अक़लियतनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ आज़ाद नेशनल कमीशन क़ाइमु कई पई वञे। पाकिस्तान इस्लामोफोबिया ख़िलाफ़ आलमी सतह ते क़दमनि लाइ अहम किरदारु अदा कयो आहे। इस्लामोफोबिया जा वधंदड़ वाक़िआ आलमी अमन ऐं बैनुल मज़ाहिब हमानगीअ लाइ ख़तरो आहिनि। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो पैगाम। इसहाक़ डार क़ुरान पाक जी बेहुरमती, मस्जिदनि ते हमला ऐं हिजाब ओढ़ींदड़ औरतुनि खे निशानो बणाइण जे वाक़िअनि ते ॻणतीअ जो इज़हार बि कयो। मुसलमाननि ख़िलाफ़ नफ़रत, तआसुब ऐं इम्तियाज़ी सलूक जे ख़ात्मे लाइ गॾियल आलमी कोशिशुनि जी ज़रूरत आहे। इस्लामोफोबिया सिर्फ़ मुसलमाननि जे वक़ार ऐं हक़नि ते न पर इंसानी क़दरनि ते हमिलो आहे। आलमी बिरादरीअ खे वधंदड़ अदम बर्दाश्त जो मुक़ाबिलो करण ऐं मज़हबी आज़ादीअ जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ क़दम खणणा पवंदा। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामोफोबिया जे तदारुक जे आलमी ॾींहं ते पैगाम। मुसलमाननि ख़िलाफ़ नफ़रत ऐं तआसुब इंसानियत ख़िलाफ़ आहे। इस्लामोफोबिया इंसानी हक़नि ऐं समाजी हमानगी खे कमज़ोर करे थो। आलमी बिरादरीअ खे इस्लामोफोबिया ख़िलाफ़ गॾियल क़दम खणणा पवंदा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इस्लामोफोबिया जे तदारुक जे आलमी ॾींहं ते पैगाम। संदसि चवणु आहे त सिंध सूफ़ियनि जी सरज़मीन ऐं रवादारीअ जी अलामत आहे। सिंध हमेशह मज़हबी हमानगीअ जो पैगाम ॾिनो आहे।
दहशतगर्दी या इंतहा पसंदी के कंहिं मज़हब या क़ौम सां ॻंढण नाइंसाफ़ी आहे। गैस सिलेंडर की कीमत में 39 रुपया 20 पैसा फी लीटर की वही वाध। नोटिफिकेशन मूजिब गैस सिलेंडर की नई कीमत 358 रुपया 1 पैसो फी लीटर मुक़रर। पेट्रोल और डीज़ल ते पेट्रोलियम लेवी बरक़रार रखण जो फ़ैसिलो। हुकूमत पारां पेट्रोल और डीज़ल की कीमतुनि ते 23 अरब रुपया सब्सिडी ॾियण जो ऐलान। तवानाई वज़ारत मूजिब ऑयल मार्केटिंग कंपनियुनि खे रक़म प्राइस डिफरेंशियल क्लेम्स की मदद में अदा कई वेंदी। सखर बैराज वटि कोफर डैम 11 ॾींहं गुज़रण बावजूद मुकम्मल फ़ाल न थी सघियो। बैराज मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ कैनालनि में पाणीअ जी फ़राहमी मामूल खां घटी रही। कोफर डैम खे मज़बूत करण ऐं मुकमल करण लाइ कमु जारी। डैम मुकमल फ़ाल न थियण सबबि पुछड़ी वारनि इलाइक़नि ताईं घुर्बल पाणी न पहुची सघियो। पाणीअ जी खोट सबबि पुछड़ी वारनि इलाइक़नि जा आबादगार सख़्तु परेशान। आबादगारनि जो चवणु आहे त फ़सलनि खे अक्सर पाणी न मिलियो त ज़रई पैदावार मुतासिर थियण जो ख़दशो आहे। सिंध के घर वज़ीर ज़ियाउल हसन पारां ईद उल फितर के मौक़े ते सॼे सिंध में जामे ऐं असराइतो सिक्योरिटी प्लान जोड़ण की हिदायत। ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई है त पुलिस रेंज की सतह ते ईद उल फितर सिक्योरिटी प्लान जोड़ियो वञे। कानून लागू कंदड़ इदारनि ऐं इंटेलिजेंस एजेंसियुनि सां मुकमल राब्तो करे सिक्योरिटी क़दमनि खे यकीनी बणाए वञे। मरकज़ी मस्जिद इमाम बारगाह ईद नमाज़ जे इज्तिमाअनि ते फुल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ाम कया वञनि। शॉपिंग सेंटर्स ईद बजट बाज़ार रेलवे स्टेशन ताईं बस टर्मिनल्स ते गैर मामूली सिक्योरिटी यकीनी बणाई वञे। हैदराबाद में मुड़स पारां ज़ाल ते वहशियाणे तशद्दुद जो इंकशाफ। पुलिस केस दाख़िल करण खां पोइ समद शाह के ड्राइवर समेत गिरफ़्तार करे वरितो। फरियादड़ नेशम अब्बासी ॿुधायो त 26 दिसंबर 2025 ते हुन डॉक्टर समद शाह सां शादी कई। मुड़स ऐं ससु ॿई गॾिजी मुसलसल तशद्दुद कंदा हुआ। थकिजण खां पोइ ड्राइवर अता मोहम्मद खां बि तशद्दुद कराईंदा हुआ। तशद्दुद सबबि हालत ख़राब थियण ते नौकरियाणी ॼाणा इलाज लाइ अस्पताल वठी वेंदा हुआ। पुलिस मूजिब जवाबदार समद शाह ऐं ड्राइवर अता मोहम्मद खे गिरफ़्तार कयो आहे। जांच कयूं पिया।